नाज़रीन अस्सलाम वालेकुम। जीअं त प्रोग्राम आहे अॼु जी शख़्सियत जे हवाले सां असांजे प्रोग्राम जा महिमान आहिनि जीअं सिंध क़ौमी मुहाद ज़िला कमर शिदालकोट जा प्रेसिडेंट आहिनि मुख़्तियार अहमद पंवर साहब। नाज़रीन तव्हांखे मां ॿुधाईंदो रहां त असांजी हमेशह इहा कोशिशि रही आहे त अहिड़ी शख़्सियत खे अवां जे आड़ो आणिजे जंहिंजो हिकु समाज में किरदारु हुजे। कामरेड मुख़्तियार अहमद पंवर कंहिं तारीफ़ जो मोहताज न आहे। उन हमेशह जीअं सिंध जे हलचल ख़ासि करे मां ॿुधाईंदो रहां सिंध जे अंदरि क़ौमी मसइलनि ते पाणी जो मसइलो हुजे, सिंध जे अंदरि जेको आहे सो सिंधी माण्हुनि जो मसइलो हुजे, सिंध जे जाग्राफी जो मसइलो हुजे, पर कामरेड मुख़्तियार अहमद पंवर जेको आहे हमेशह सिंध जे मसइलनि ते पंहिंजो चिटो मौक़ुफ़ ज़ाहिर कयो आहे। अॼु सिंध मुंहिंजी मां न्यूज़ टीम में असांजो महिमान आहे ऐं अवां जो मीज़बान आहे डॉक्टर अब्दुल हफ़ीज़ बलोच। अचो पिया ॻाल्हियुनि जे तरफ़ ते। अस्सलाम वालेकुम। मुख़्तियार साहब तव्हांखे मां सिंध मुंहिंजी न्यूज़ टीम में मां फ़्लिकार चवां। महिरबानी तव्हांजी। मुख़्तियार साहब अचो पिया ज़िला कमर शिदालकोट जे हवाले से मां सम्झां थो त हिन वक़्तु जेका ज़िले जी जेका पोज़ीशन ॾिसूं था तमामु ज़बून आहे। 95% जेके से फ़सुलु तबाह आहे, 90% जॻहियूं जेके से बिल्कुलु रहियूं न आहिनि ऐं सिंध जो माण्हू ख़ासि करे ज़िला कमर शिदालकोट जो माण्हू तमामु ॿुड़त जो शिकार आहे। अवां जा जेके ख़्याल आहिनि उहे असां इज़हार कयो। ॻाल्हि हीअं आहे त जेका बरसाति पई, जेको बलोचिस्तान खां पाणी आयो उनखे रस्तो न ॾिनो वियो। जे रस्तो उनखे ॾिनो वञे हा त होरे होरे पाणी निकाल थींदो वञे हा त एतिरी तबाही न अचे हा। हथ सां जेको आहे सो पाणी बंदि करे ऐं जेको आहे सो सिंध खे तबाह कयो वियो आहे, ॿोड़ियो वियो आहे, हथ सां ॿोड़ियो वियो आहे। ख़ुदा जी तरफ़ खां कोन जेको अज़ाब हे आयो आहे, हे अज़ाब असांखे पीपलनि ॾिनो आहे जंहिंजे करे जेको आहे सो हिन महिल मारूअड़ा सिंजा रोडनि रस्तनि ते ऐं जेको आहे सो कैंपिन में तरसिया पिया आहिनि। सिंधी जेके आहिनि से दरपदर आहिनि। ख़ुदा जे तरफ़ खां त सिंध खे हर नेमत ख़ुदा अता कई आहे। तो कोयलो हुजे, गैस हुजे, कीमती पथर हुजे, पेट्रोल हुजे, हर शइ ख़ुदा ॾिनी आहे, पर असांखे पिनण ते हेरायो जेको आहे सो पीपलनि आहे। इन करे जेको आहे असां मज़मत था कयूं त सिंध खे हथ सां ॿोड़ायो वियो आहे। हिन वक़्तु ॾिसो पिया त मुख़्तियार अहमद ॾिसो पिया त जेको फ़सुलु आहे सरहद जो उनजे हवाले सां बि ज़मीन में न ताईं पाणी बीठो आहे। साईं पाणी निकाल कयो थियो ई कोन्हे को फ़सुलु सारियुनि जो फ़सुलु ख़तमु थी वियो, उहो त थियो ई कोन्हे को। वरी मथां हीअ कणिक थी अचे, पाणी कढराइनि न, कढराइनि ई कोन था पाणी। उहो उते बीठो आहे, उहो ॿनियूं जेको आहे सो उन में 5 फुट 8 फुट पाणी बीठो आहे। काॾो कणिक थींदी? कणिक कोन थींदी। जेके ग़रीब आहिनि, ग़रीब तबिको त सफ़ा निचोड़जी वियो आहे, सफ़ा तबाह थी वियो आहे। जेको तगारी खणंदो हुयो 500-700 रुपया वठंदो, केतिरी महांग बि थी वई आहे। अटो महांगो आहे, बसर महांगो आहे, 2 आलू सब्ज़ी महांगी आहे। छा कंदो जेको आहे माण्हू मजबूर थी पोइ ख़ुदकशियूं था कनि। इन जे करे जेको आहे सो माण्हुनि जो लाड़ो एॾे थो थी वञे। पिनण जो जेको सिंध दुनिया खे पाले थी। अॼु सिंध जा मारूअड़ा झांगीअड़ा पिनण ते मजबूर आहिनि। नाज़रीन वठंदासीं हिकिड़ी नंढड़ी शॉर्ट ब्रेक सां गॾु। वेलकम बैक नाज़रीन। असांजे प्रोग्राम जा महिमान आहिनि, क़ौमपरस्त अॻवान आहिनि। पाकिस्तान हमेशह जेको आहे सिंध जे इशूज़ ते हमेशह जो चिटो मौक़ुफ़ ज़ाहिर आहे। कामिल मुख़्तियार अहमद पंवर जेको आहे ज़िला कमर शिदालकोट जे हवाले सां नाज़रीन मां तव्हांखे अपडेट कंदो हलां त तक़रीबन ज़िले जे अंदरि हर इशू ते जेको आहे त कामिल मुख़्तियार पंवर जो तमामु चिटो मौक़ुफ़ रहियो आहे। अॼु सिंध मुंहिंजे मां न्यूज़ टीम में असांजो महिमान आहे। अचो पिया ॻाल्हियुनि जे तरफ़, ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी रखंदासीं। जी मुख़्तियार साहब अचो पिया त हिन वक़्तु जेका हीअ ज़िले जे अंदरि मां जेका मूंखे पोज़ीशन का बि बहितर नज़र न पई अचे ऐं सिंध हुकूमत जो को बि तावन नज़र नथो अचे। ऐं पहिरीं ॻाल्हि त जेके माण्हू रोडनि रस्तनि ते निकिरी आया आहिनि, टेंटुनि में रहिया अथनि, कैंपिन में रहिया पिया आहिनि, उन्हनि खे खाधो खुराक कोन थो मिले पियो। उहे उते खाधे खुराक जे लाइ मोहताज आहिनि, वाजाइनि था पिया। हिते जेको आहे सो जेकॾहिं DC ॾे वञो त DC उन्हनि खे धिका ॾेई कढे थो, मोकिलींदो SDM ॾे, AC ॾे वञ त AC उन्हनि खे कुझु कोन थो ॾिए। पोइ काॾे वञनि ग़रीब माण्हू? पोइ बेयारो मददगार लॻा वाजाईंदा। पोइ जेको सरहदी वारा आहिनि उहे उन्हनि जी मदद कनि था, जेको पुॼी थो सघे ॾियनि था। बाक़ी जेको आहे सो न त पोइ वरी पिनण ते मजबूर थी पिया आहिनि। ॿियो छा कंदा जेको आहे ग़रीब माण्हू?
मुख़्तलिफ़ ॾिसो पिया त ॿाहिरि मुल्क खां कंटेनर जहाज़ आया हिन वक़्तु मां सम्झां थो त हिननि हेॾे वॾे बजट मिलण जे करे हेॾी फंड्स थियण जे करे पोइ बि जेको आहे त DC जो को किरदारु नज़र नथो अचे। ऐं ॻाल्हि हीअं आहे त DC बि न आहे, मथां को जेको फंड अचे थो जेके ॿाहिरि मुल्क खां असां चऊं था ॿाहिरि मुल्कनि खे त ख़ुदा रा असां उथंदे ई चयोसीं त जेको तव्हां फंड ॾियो पंहिंजे हथनि सां ॾियो, जेकॾहिं हुकूमत खे ॾींदो त उहो असां ताईं ग़रीब आवाम ताईं कोन पहुची सघंदो। हाणे मथां को अचे थो, हिकिड़े वटि आयो, वज़ीर आला वटि आयो, वरी ॿिए वटि आयो, वरी टे वटि आयो, इहे कटींदा पंहिंजा पेट भरींदा, आख़िरी शांडा अचे पहुचंदा DC वटि त DC बि पंहिंजो भाङो कढी बाक़ी छा ॾींदो। इहो वधे वधे तरपाल थो ॾिए या टेंट थो ॾिए या कंहिंखे ॾिए थो कंहिंखे नथो ॾिए। बाक़ी खाधो खुराक जो जेको आहे सो उहो तमामु घटि था ॾियनि पिया। कैंपिन में माण्हू रहिया पिया आहिनि, मजबूर थी जेको आहे सो उहो छा कनि, काॾे वञनि। घर बि विया ऐं ज़मीनूं बि वियूं ऐं माल मता बि वियो, रोज़गार जा ज़रिया बि विया। हाणे छा कनि, बेयारो मददगार आहिनि, वेठा आहिनि जेको आहे सो बसड़ी कयूं, छा कनि भला। सिंध आहे जेका दुनिया खे पालींदी, अॼु सिंध जा मारवाड़ा जहांगीर उहे जेको आहे सो इन तरफ़ धिकिया विया आहिनि। मुख़्तार साहब, आख़िर में अवां सिंध वासी जे लाइ सिंध मुंहिंजे मां न्यूज़ TV जे प्लेटफॉर्म तो पंहिंजो मैसेज ॾियो। असां इहो चवंदासीं सिंधी मुतहद थियो, हिकु थियो। सिंध जेका आहे सा दुनिया खे पाले थी पई, पंहिंजे जेको आहे सो वसीलनि जी मालिकी कयो, पंहिंजा वसीला जेको आहे पंहिंजे हथु कयो। असांजो हक़ु वसीलनि ते बि कोन्हे। असां पी जेसि ताईं हूंदी तेसि ताईं असांखे पंहिंजा हक़ कोन मिली सघंदा। न ग़रीब अॻिते पढ़ी सघंदो, न महिनत करे सघंदो। जेकॾहिं महिनत करे थो त उनखे उहो हक़ु कोन थो मिले पियो। असां ईअं था चऊं त ख़ुदा रा मुतहद थियो, हिकु थियो त पंहिंजी जेको आहे सो धरतीअ जी मालिकी कयूं, पंहिंजी धरतीअ जो वजूद बचाए वठूं। नाज़रीन, प्रोग्राम अॼु जी शख़्सियत में असांजा महिमान हुया कॉम्प्रेस अॻवान जी सिंध क़ौमी मुहाज़ ज़िला कमर कोट जा प्रेसिडेंट आहिनि आमिर मुख़्तियार अहमद पवर साहिबु। सिंध मुंहिंजे मां न्यूज़ TV सां जेका जी ॻाल्हि ॿोल थी आहे उन मैसेज में डिलीवर कयो आहे त जेसी ताईं सिंधी क़ौम मुतहद न थींदी, पंहिंजे हक़ जे वठण जे लाइ क़ाबिल न रहंदी, एसी ताईं हे जेके सिंध ते धाड़ा लॻंदा रहंदा। सिंधी क़ौम हिन वक़्तु ॿ वेला मानी खाइण लाइ परेशान आहे। सिंध जे अंदरि नाज़रीन ॾिसूं पिया त हिन वक़्तु टाइफाइड मलेरिया जे करे तमामु जेको आहे सिंध वासी जी जेका हालत आहे उहा तमामु हिकिड़ी जेको आहे सो नाज़ुक आहे। ॻोठ में तमामु जेको आहे ॿारहं जे पसगरदाई में हिन वक़्तु ॾिसूं पिया त टाइफाइड जेको आहे तमामु जेको आहे घेरे में हुनखे आणे छॾियो आहे। हिन वक़्तु ज़िला कमर शदादपुर जी नाज़रीन मां तव्हांखे पोज़ीशन ॿुधाईंदो आहे त ज़िला कमर शदादपुर पखिड़ियुनि जे लिहाज़ सां तमामु वॾो ज़िलो आहे, पर हिन वक़्तु उते जेको असां सूरत हाल जेका ॾिसूं पिया त गवर्नमेंट जे नाले का बि शइ नज़र नथी अचे पई। अवाम बेयारो मददगार बणियो आहे। असां त जीअं सिंध क़ौमी मुहाज़ ज़िला कमर शदादपुर जा प्रेसिडेंट आहिनि आमिर मुख़्तियार अहमद पवन साहिब सां ॻाल्हि ॿोल जेका उहा असां वक़्तु शेयर कई आहे। ईंदड़ वक़्त जे लाइ वठंदासीं इजाज़त। कैमरामैन अली नोबर सां गॾु डॉक्टर अब्दुल हफ़ीज़ बलोच खे ॾींदा इजाज़त। सिंध सलामत, साथ सलामत।